अल्लाह ताला ईमान वारन जे लाइ हिकिड़ो मिसाल बयान कयो आहे। इमरात फिरौन जे घर वारे जो मिसाल। फिरौन केरो अना रब्बुकुमुल आला जब दावा कई दबा तवज्जो वडे में वडो रब हा। वफिरऔन ज़िल औताद अल्लज़ीन तगौ फिल बिलाद फअक्सरू फ़ीहल फ़साद फसब्ब अलैहिम रब्बुका सौत अज़ाब। कुरान तोहफ़ा फिरौन एॾो ज़ालिम हुयो जेको रब ते ईमान आणींदो उन जे हथनि ऐं पेरनि में लोह जूं किलियूं हणी करे अज़ाब कंदो। अॼु उन जी घरवारी माई आसिया रब ते ईमान आंदो आहे। फिरौन चयो आसिया कहिड़ी शइ जी तूं वटि कंदी आहे? ही बाग ही बागीचा ही बंगला ही महला तूं ही सोन ही चांदी जा ढेर ही नौकर ही चाकर ही इल्म ही गालीचा ही बोरची खाना ही शाही वगा शाही खादा शाही हिंदोरा कहिड़ी शइ जी तो वटि कमी आहे? बीबी आसिया चयो हुननि बंगुलनि मां बालातुनि मां सोन ऐं चांदी जे ढेरनि मां मूंखे ईमान जी खुशबू नथी अचे। मां ईमान जे करे सभु कुझु कुर्बान कंदसि। मुसलमानों पचाड़ी में उन्हें जालिम फिरौन उन शहजादी खां बादशाही लिबास खसियो। कई दिन वारो लिबास उनखे पारायो वियो। अल्लाहु अकबर। त तलवारीअ ते उन शहजादी खे लेटायो वियो। उन जे हथनि ऐं पेरनि में लोह जूं किलियूं हयूं वयूं। फिरौन चयो आसिया अञा बि वक़्त अथई या पंहिंजी जान बचाया ईमान बचा। उन वक़्त में बीबी आसिया मथे निहारे करे चयो इज़ क़ालत रब्बि इब्निली इंदक बैतन फिल जन्नह। या अल्लाह मैं तुझे करे ही बाग ही बागीचा ही बंगला ही महला तूं ही सोन ही चांदी जा ढेर ही नौकर ही चाकर शाही वगा शाही हिंदोरा शाही खादा शाही ज़ेवरात। या अल्लाह मैं सब कुछ तुझे करे कुर्बान कयो पर आज इज्जत भी मैं तुझे करे कुर्बान थी गया। रब्बि इब्निली इंदक बैतन फिल जन्नह। ओ मुझा अल्लाह मूंखे दुनिया जे कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे का बस उन जन्नत जी मूंखे ज़रूरत है जेका तो ईमान वारनि जे लाइ पाण वटि तयारु कई आहे। वनज्जिनी मिन फिरौन वअमले। या अल्लाह इन फिरौन खां तूं मूंखे बचा वअमले इन जे करतूतनि खां तूं मूंखे निजात ॾे। ही त ज़ालिम आहे पर हिन जी सॼी क़ौम ज़ालिम आहे। वनज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन। या अल्लाह इन ज़ालिम क़ौम खां तूं मूंखे बचा। हाणे मूंखे दुनिया में न रहा। हदीस में जी तो अल्लाह ताला बीबी आसिया जी दुआ कबूल कई। उन ही वक्त में उन जो दम परवाज थियो। मुझे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो मां आसिया मां मोहम्मद मुस्तफा जे निकाह में हूंदी। मकाम महमूद जेका रब के सब खां वेझे में वेझी जाइ आहे। अल्लाह ताला उते आसिया जे लाइ बंगलो तयारु कयो आहे जिथे राति ॾींहुं रब जो दीदार ऐं ज़ियारत कई कंदा। हिफाजत कयो पंहिंजे ईमान जी। चोर पे घुमन वा ईमान जा हिकड़ा मेहन जा चोर ढगिल जा चोर बकर मेरठन जा चोर मोटरसाइकिलुनि जा चोर माण्हुनि जा चोर ही व्याज खोर ज़ालिम पैसनि जा चोर अथव। ही राशि ऑफिसर पैसनि जा चोर अथव। ही हराम खोर ठेकेदार पैसनि जा चोर अथव। ही ज़ालिम मिनिस्टर पैसनि जा चोर अथव। पर के आड़ा भी अथव जेके पैसा भी फुरींदा त ईमान भी फुरींदा। चवंदा बाबा दादा साईं जो उर्स मुबारक आहे। गाबा बीजो पाडा बीजो घटा बीजो बकर बीजो नन्नु बीजो पुगर बीजो पछाड़ी में चवंदा रब वटि का शइ कान अथव। अल्लाह रिटायर थी वियो आहे। सभु कुझु रब बाबे खे ॾेई छॾियो आहे। अबे जे क़ब्र जी मिटी
खाईंदो त बीमारनि खे शफ़ा मिलंदी। अबे जे दरगाह ते जेको मट पियो आहे उन जो पानी पीअंदो त तव्हांजा मसइला हल थी वेंदा। खपर जा पन खाईंदो त बे औलादनि खे औलाद थी वेंदो। हू पैसा पिया फुरनि ही ईमान पिया फुरनि। दुआ कयो अल्लाह असांखे ईमान जे चोरनि खां बचाए। नमाज ज़ीरो थव, रोज़ो ज़ीरो थव, हज ज़कात ज़ीरो थव, ये खैर खैरातूं सब ज़ीरो थव। बाबा को वडेरो बैंक जो चेक जे उन ते रुगो बुगियूं लिखी जे ज़ीरो 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 100 ज़ीरो हुजन बुगियूं हुजन अंगो हुजे ही न ॿुधायो पैसा मिलंदस। अंगो आई कोन रुगे बुगियूं। बैंक ते वेंदो मैनेजर साहब थाने ते फोन कंदो पुलिस पहुची वञे। हिकिड़ो फ्रॉडी माण्हू बैंक में आयो आहे। पुलिस पहुची वेंदी हथ में हथ करियूं पेरनि में डंडा बेड़ियूं हली वञी थाने में चलाईंदसि। याद रखो मुसलमानों भली असांजे अमाल नामे में नमाज़ुनि जा अंबार, रोज़नि जा अंबार, हज उमरनि जा अंबार, खैर खैरातुनि जा अंबार हुजनि। ये सब ज़ीरो अथव, ये सब बुगियूं अथव। जेसि ताईं ईमान ऐं अक़ीदे जो अंग न हूंदो न नमाज़ क़बूल, न रोज़ो क़बूल, न हज क़बूल, न कुर्बानी क़बूल। अल्लाह से फरमाए खुज़ू पकड़ोसि, हथनि में हथ करियूं हणोसि, पेरनि में डंडा बेड़ियूं हणोसि, फगुल्लू गिचे में कुतनि वारा गट विझोसि, सुम्मल जहीम सल्लू जहन्नम में दाख़िल कयोसि। ही फ्रॉडी आई, धोखेबाज़ आई, जाली मुसलमान आ बे नंबर जो। इन्नहू कान ला युमिनु बिल्लाहिल अज़ीम। हिन जे अमाल नामे में ईमान ऐं अक़ीदे वारो अंग कोन्हे को, तंहिंजे करे हिन जी का बि इबादत क़बूल कान्हे का। हिन जी सॼी इबादत ज़ीरो थी वई, हिन जी सॼी इबादत बुरियूं थी वई। ऊंधो करे जहन्नम में उछलायोसि। मुश्किल कुशा केरु आहे? अलाह जो नालो ज़ोर सां वठो, सवाब थींदो। हाजत रवा केरु? नज़र ईंदा जे लाइ केरु? रुकूअ ऐं सजदे जे लाइ केरु? पुट न ईंदड़ वारो केरु? इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केरु? मौत हयाती जो मालिक केरु? नफ़े नुक़सान जो मालिक केरु? आलिमुल ग़ैब हर शइ खे हर वक़्त में ॼाणण वारो केरु? हाज़िर नाज़िर हर जाइ ते मौजूद सभिनी खे ॾिसण वारो केरु? दाता ॾियण वारो केरु? गंज बख़्श खज़ाना बख़्शण वारो केरु? दस्तगीर गौस मदद करण वारो केरु?